पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी दुबई पहुची वियो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहंनि जे निजी दौरे ते दुबई पहुतो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सूमर ॾिहाड़े ॾेह वापसि वरंदो, ज़रियनि जो इहो चवणु आहे। अहम ख़बर नासिन अवां सां शेयर कयूं पिया। पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहंनि जे निजी दौरे ते दुबई पहुतो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सूमर ॾिहाड़े ते ॾेह वापसि वरंदो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां आवाज़ न्यूज़ जे चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर खां। जी गाज़ी झंडीर, कहिड़ा तफ़सील आहिनि बिलावल भुट्टो ज़रदारी जे दौरे जे हवाले सां? जी बिल्कुल, बिलावल भुट्टो ज़रदारी गुज़िरियल ॾिहाड़े शाम जो कराची मां रवानो थियो आहे, दुबई पहुतो आहे। बिलावल हाउस जे ज़रिए जो चवणु आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी 3 ॾींहंनि जे ख़ानगी दौरे ते दुबई पहुतो आहे। ते हू पंहिंजी फैमिली मेंबर्स सां मुलाक़ातुनि बाद सूमर ॾिहाड़े इम्कानी तौर ते वापसि कराची वरंदो ऐं 30 नवंबर ते पीपल्स पार्टी जे तरफ़ां यौम तासीस जे हवाले सां जेको कोयटा में तमामु वॾो जलसो रथियल आहे उनखे बिलावल भुट्टो ज़रदारी ख़िताब कंदो। बिलावल भुट्टो जी ही जेको 3 ॾींहंनि वारो शेड्यूल आहे दुबई में, उहो बाज़ाब्ता तौर ते ऑफिशियल शेड्यूल न आहे ऐं निजी तौर ते एक्टिविटी आहे पंहिंजे फैमिली मेंबर्स सां मुलाक़ात जे हवाले सां। इन समय बिलावल हाउस जा ज़रिया चवनि था सूमर ॾिहाड़े इम्कानी तौर ते बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान वापसि वरी। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी गाज़ी झंडीर अपडेट करण लाइ।